कम तो पक्को करे पोइ छोरे मां हथ कढियो अथव न। हा दा कम पक्को थियल आहे, वात कोन खोलींदो। जेकॾहिं वात खोलियई त कहिड़ो त फर्क पए। फर्क पए थो मौला दाद। कुहाड़ियूं त खणी असांखे कोन हणंदा, पर बदनाम त थींदासीं न। अदा छोरे सां एॾो तहचर कयो आहे, मौला तो जाने मरद घड़ी ताणी वात कोन खोलींदो। तव्हां परेशान न थियो। जेकर छोरे वात खोलियो न त कुहाड़ियूं बि वात वारियूं हणंदोमांसि। जेकॾहिं वाछियूं कननि ताईं न चिरियूंमांसि न त मुंहिंजो नालो बि मौला दाद न आहे। तव्हां रुगो लठ बाटे वारो कमु कंदो, बाक़ी अकुल खां कमु वठण खां कसम खणी छॾियो अथव। कहिड़ो असांखे पढ़ाए वञी कोर्ट में जज करे विहारियो अथई जो अकुल खां कमु वठूं। असीं आहियूं अणपढ़ियल आंगूठे छाप, वाहाईंदासीं डंडो ऐं कंदासीं माण्हुनि जो बंदि वात। अदा मौला तो जाने अदा वॾे खे केरु समझाए। मोरा इते भी मुखे तो सा कुछ ॻाल्हाइणो आ, पर मां तो सा हिकु लफ़्ज़ भी ॻाल्हाइण थो चाहियां। छो सा तुंहिंजो मतलब नथो ॻाल्हायां? ज़बरदस्ती आहे छा? हाँ ये समझ जबरदस्ती आ। जबल या जबरदस्ती तुंहिंजी मुंहुं मथां न रहंदी, पर थी वाडे मूंखे ना एतिरो ठाऊ कोन आई थियो जो जबल खां गंद कढाए सघी। मिड़ीअ ते लत ॾेई कया रब जी राह में रवानो। सिधो तूं बि मां चवां थो हथ कढ, हथ कढ। लत 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 छा कंदे तूं मूंखे? तुंहिंजी हैसियत छा आहे मुंहिंजे अॻियां? पंहिंजो समझी मां तुंहिंजी इज़त थो कयां, अखियूं तो लॻारी। हेठि कर इहो तोड़ा, हेठि कर। कॾहिं न छॾिया इहो तोड़ा। उथी मथे हाथ में तो थी मथे बि जबल बस। वधीक हिकु लफ़्ज़ ज़बान मां कढियो अथई, ज़बान काकड़े खां छिके कढंदो थे। आखिर मुंहिंजो ॾोह करियो जबल। घर में त मां माठ करे वियुसि, हिकु लफ़्ज़ बि कोन कुझुमि। जेकॾहिं मूंखे सच सच न ॿुधायो अथई मौत ॾींदो थे। तोखे त ख़बर आहे जबल जेको चवंदो आहे उहो करे ॾेखारींदो आहे। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए तोखे अगवा वली दादा वारनि कयो? हाँ मूंखे वली दादा वारनि अगवा कयो ऐं मूंखां पीरल जे कातिरे बारे में पुछा पिया कनि। ऐं हाणे तमामु जल्द उन्हनि जो हथ तुंहिंजे गिटी में हूंदा, तुझे मुर्सी की खबर पवंदी। मूला तू शींहुं आहीं, हू तोखे चणे वांगुरु चबारे फिटी कंदा। मां वो रुख जो चणो आहियां जंहिंखे चबाइण जी कोशिश कयूं बट्टी ॿाहिरि निकिरी ईंदनि। आखिर तव्हां साबित करण छा था चाहियो? तव्हां हिन महिल ताईं ॿिन्ही भाउरनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं हाणे हिक ॿिए जे मथां शक कंदे तव्हांखे शर्म नथो अचे? चाचा शक मूंखे नाहे, पर इन जा सबब रब पियो पैदा करे। सोट जेकॾहिं तोखे मूं मथां एतबार नाहे न
त भले साईं ते हथ रखराए मुखा कसम खणाए सगी तो एतरे परे वञण जी जरूरत न आहे मुंहिंजो शक त हिते ही खत्म थी वेंदो तो सिर्फ राणीअ जे सिर मथां हथ रखी उनखे भेण करे सॾ कर कंदे भेण यो कीअं थो थी सघे हिक छोकरी जैसा काल ताईं मां मोहब्बत कंदो हुयसि मां चवां थो त ज़बान खे बंद रख बाबा मुझे खामोश रहण सां हकीकत लिकंदी त कान्हे न तव्हां सभिनि खे ख़बर आहे रुस्तम भी खूब जाने थो त राणी मूंसां मोहब्बत कंदी हुई ऐं मां राणीअ सां मोहब्बत कंदो हुयुसि ज़बान बंद रख कमीना कह जा सोट जी घरवारी भाॼे ये मिसल हूंदी आहे भाॼे ये जे मिसल बाबा मुंहिंजी ज़बान बंदि रखण सां राणीअ जी मोहब्बत मुंहिंजी दिलि मां निकिरी त कान वेंदी न खणी जे हिन वक़्तु मुंहिंजे सौट जी इज़त आहे पर मां बि राणीअ खे इज़त जे नज़रुनि सां ॾिसां थो माई सौट कॾहिं नथा रही सघूं वल्लूअ वारनि सां साया जाल खेॾी आहे पर मां हुननि खे मक़सद में कामयाब थियण कोन ॾींदुसि तव्हां ॿई सौट हिक ॿिए जी ताक़त आहियो मां तव्हां ॿिन्ही खे अलॻि थियण कोन ॾींदुसि चाचा जेकॾहिं असां ॿिन्ही सौटनि खे गॾु ॾिसणु चाहियूं थो त पोइ हुनजो हिकु ई हल आहे तॾहिं ई असां ॿई सौट वरी हिकु छित हेठां रही सघूं था ओहो कहिड़ो हल आहे राणीअ खे तलाक हाणे असां गॾु नथा रही सघूं सौट मूं जेतिरी तव्हांजी इज़त कई तव्हांजा हथ मुंहिंजे ॻिची में ई पिया कहिड़ो कयो मुंहिंजे मोर ॿुधाए कहिड़ो कयो मुंहिंजे पुट सोट मूं त सिर्फ़ उन खां पुछा कई आहे पुछा कईसि या मारे कोटे हुनखे पुछड़ो करे बेइज़तो कईसि इहो तरीक़ो आहे पुछा करण जो गफ़ार मुंहिंजी अछी ॾाड़ीअ ॾे ॾिसो चाचा असां तुंहिंजे अछी ॾाड़ीअ ॾे घणो ॾिसी चुका आहियूं पर जबल असांजे अछी ॾाड़ीअ ॾे कोन थो ॾिसे
मुंहिंजी त बार बार बेइज्जती करे चुको है, पर हाणे अदा जी इज़्ज़त न कई। हाणे जेको थियो उनखे दरगुज़र कयो। न मरे न, हाणे दरगुज़र कोन कंदासीं। जेकॾहिं वलीदाद वारनि जो शक सही आहे त पोइ मुंहिंजे पुट जो कातिल जबल आहे। इहो छा पियो चई बिजार? तोखे असां मथां शक कंदे शर्म नथो अचे? तो मथां न, चाचा जबल मथां शक आहे। जेकॾहिं तूं सम्झी थो त जबल जा हथ मुंहिंजे पुट जे खून में रंगियल न आहिनि त पोइ तूं कसम ॾेई एतबार ॾेई सघीं थो। हा हा, हिकु छा मां 10 दफ़ा कसम खणी एतबार ॾेई सघां थो त मुंहिंजो जबल कॾहिं बि पंहिंजो रत न वहाईंदो। तूं खणी अच भलो साईं, मां ॾियां थो एतबार। मुंहिंजे अंदर में शक जी बाहि तॾहिं ख़त्म थींदी जॾहिं तव्हां एतबार ॾींदो। इते बीह चाचा, मां भलो साईं खणी थो अचां। इते बीह सोट। छो एतबार न ॾींदे छा? जंहिंखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न हुजे उनखे मां कहिड़ो एतबार ॾियां? तव्हांखे एतिराज़ आहे न मुंहिंजे रहण जो त असां अॼु जो अॼु हितां निकिरूं था। मुल्क मौला जो खुटो न आहे, तव्हां खां सवा बि असांखे के ॿिए पनाह मिली वेंदी। ही जूई तव्हांखे छॾणी पवंदी। जॾहिं तो ये पूरी जूई ख़रीद कई न तॾहिं छॾींदासीं। अब्बा तूं पंहिंजो सामान ठाहे रख त मां को पट या पनाह मोकिलाए थो अचां। हे जबल जेको बि करे पियो नाज़ा जे लाइ, ऐं तूं मरियम नाज़ा खे नाज़ा जी हालत छॾे ॾे। असां हुनखे मोह सां हाणे नाज़ा जे करे मां सभिनी खे सूरनि में कोन विझंदुसि। इहे सभु मसइला जबल जे करे पैदा थिया आहिनि। जबल हितां निकिरी वियो त सभु मसइला ख़त्म थी वेंदा। मुंहिंजी ज़बान बंद रखण सां रानीअ जी मोहबत मुंहिंजी दिलि मां निकिरी त कान वेंदी न। रानीअ जे लाइ काल्ह बि मुंहिंजी दिलि में मोहबत हुई ऐं अॼु बि मोहबत आहे। रानीअ जे लाइ काल्ह बि मुंहिंजी दिलि में मोहबत हुई ऐं अॼु बि मोहबत आहे। अम्मा छा ॻाल्हि आहे? न चाची का बि ॻाल्हि कान्हे, बस पंहिंजे ॾुखनि खे ॾिसी परेशान आहियां। धीअ, ही जेको कुझु बि तोसां थियो न, इन में असांजो को बि ॾोह न आहे। असांजी त पूरी कोशिश हुई जो असां तुंहिंजो रिश्तो रबूला वठूं, पर चाची मूंखे ख़बर आहे त इन में तव्हांजो को बि ॾोह न आहे। इहो सॼो ॾोह मुंहिंजे भाइरनि जो आहे। हुननि मूंखे हथ सां सूरनि में उछलियो आहे। तूं हिम्मत न हार धीअ,
असां जल्दी रुस्तम ऐं रब्बू खे सम्झाए वठंदासीं। हिन घर में वरी प्यार ऐं मोहब्बत सां रहण शुरू कंदासीं। अल्लाह ते रख मां, अल्लाह ते रख। बाबा इहो ताक़त तव्हांजे हवाले, जेतिरा ॾींहं चाहियो हिते रही सघो था। ऐं हा, हिक ॻाल्हि जो ध्यानु रहे त का शिकायत न मिले। ईअं न थिए जो तव्हां को ग़लति कमु करे हितां निकिरी वञो ऐं माण्हू मूंखे मारे ॾियनि ऐं चवंदा रहियस तव्हां उन्हनि खे हिते पनाह ॾिनी। न रहिस, अहिड़ो असां को बि कमु न कंदासीं जंहिंसां तव्हांखे का शर्मिंदगी महसूस थिए। बाबा हिते तव्हांखे 3 वक़्त मानी मिलंदी, कंहिं ॻाल्हि जी बि गिणती न कजो। को बि कमकार हुजे जानूअ खे चई छॾिजो। जानू? जी बाबा साईं, जानू त जान बि हाज़िर आहे, रुगो हुकुम करे ॾिसो। इहे असांजा महिमान आहिनि। इन्हनि खे का बि शिकायत मिली त सम्झजां जानूअ जे जिस्म तां खलल लथी लथी। बाबा साईं, जानू त खल बि हाज़िर आहे, तव्हां भले हुन मां जुतियूं ठाहे पायो, पर जानू तव्हांजे अॻियां कुझु हंधो न। अचो बाबा, चाचा अचो। जेको सोचे अदीअ जो संग खून बहा में ॾिनी, उहो मक़सद हासिल कोन थियो। मूं सोचियो त रब्बू ऐं रुस्तम पाण में विड़ी मरंदा, पर इहो कोन थियो। अदा इहो ख़्यालु दिलि मां कढी छॾ त रब्बू ऐं रुस्तम पाण में विड़ंदा। बाक़ी जेकॾहिं ॿी इजाज़त त उन्हनि जो जीअण हराम कई। जॾहिं उन्हनि सां छा कयो पोइ उनजी ज़िंदगी ख़ैर छो? जेकॾहिं कातिल जबल हुजे हा न त उनजी ॼाण थोरे मोर खे ज़रूर हूंदी आहे, पर उन छोरे त कुझु बि कोन ॿुधायो। इन्हीअ करे मां परेशान आहियां त अदा पीरल जो कातिल केरु आहे जेको अॼु ताईं असां खां लिकल आहे। अदा तुंहिंजी इन चालाकियुनि सां कातिल ज़ाहिर कोन थींदो। बाक़ी जेकॾहिं ॾी इजाज़त असीं आहियूं औंठे छाप, वाह आहियूं डंडे खे, त पोइ ॾिस कीअं था अछा कारा ज़ाहिर थियनि। फिलहाल डंडे वाहण जी ज़रूरत कोन्हे, कुझु अकुल खां कमु वठणो आहे। कलम में अकुल जी ॻाल्हि न कर अदा। हा दा, सिधी रांदि सोटे जी, तू हुकुम कर। मौला तो जाने पोइ ॾिस कीअं था उन्हनि जा सिर झुकायूं। डंडो तॾहिं वाहींदासीं जॾहिं वरी बि पहिरियां अगराई हू कनि। अदा तू भी कमाल तो करे, हू असांजे साम्हूं बीहंदा, कावनि खे तो चई गुललीअ जॻह पे। मौला तो जाने अदा, रब्बू ऐं रुस्तम असांखे ॾिसनि था, वाट था मटाइनि। वाट भली मटाइनि पर घर कोन मटाईंदा। मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध, औंठे छाप ॿुधाए दा त पोइ ॿुधो।
इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू